नाज़रीन, हैदराबाद में कोरोना वायरस वेके 5 ॼणा फौत थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मुदस्सिर अब्बास। जी मुदस्सिर। जी हाँ, बिल्कुल सायरा, सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद में कोरोना जा कलूर जारी आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 102 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जॾहिं त कोरोना सां 5 मरीज़ पंहिंजी ज़िंदगी जंग पिणु हाराए वेठा आहिनि। जंहिंखां पोइ हैदराबाद में कोरोना सां फौत थियण मरीज़नि जो मजमूई तादाद आहे उहो वधी 383 थी वियो आहे। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1154 कोरोना जूं टेस्टूं कयूं वियूं, जिन मां 102 माण्हुनि खे कोरोना हुअण जी तस्दीक की आहे। जंहिंखां पोइ हैदराबाद में फ़ाल केस जो तादाद आहे उहो वधी 2153 थी वियो आहे, जिन मां 2108 मरीज़ पंहिंजे घरनि में आइसोलेट आहिनि। 45 मरीज़ सिविल अस्पताल हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ अस्पताल में ज़ेर इलाज आहिनि। जॾहिं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां त 24 कलाक दौरान कोरोना वायरस जे मुस्तबिल केसनि जी जेका शरह आहे उहा 9% रही आहे। जी मुदस्सिर, अवां जी महिरबानी।